आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं। हर सवाल खां पोइ जवाबु ॾियण जे लाइ हूंदो 10 सेकंड जो टाइम। प्यारा साथियों, जेकॾहिं तव्हांखे जवाबु मालूम आहे त तव्हां कमेंट करे सघो था। साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां साल में हिकु भेरो ई ख़रीद कंदा आहियूं। जवाब आहे कैलेंडर। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो ग़रीब इंसान आहे जंहिंजे अॻियां अमीर तरीन माण्हू बि कंधु झुकाए वेहंदो आहे। जवाब आहे त हजम या नाई। साथियों, दिलचस्प सवाल आहे। ॿुधायो त औरत जी उहा कहिड़ी शइ आहे जेका हर हंधि खणी वेंदी आहे, घर में नाहे छॾी। जवाब संदसि नालो। जी हाँ साथियों, हर इंसान जो नालो साण गॾु हूंदो आहे। साथियों, ॿुधायो त ग़रीब जी गऊं कहिड़े जानवर खे चयो वेंदो आहे? जवाब बकरीअ खे। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि? कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वधीक वीडियोज़ जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।